अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेरा टीवी न्यूज़ अयां वहां सारा ज़मीर सबका पेरी हिक नज़र ख़ास ख़बरुन ते। वज़ीर आज़म इमरान खान चयो त अफ़गानिस्तान में अमन ख़िते लाइ अहम आहे। अफ़गानिस्तान में पुरअमन सियासी हल जा ख़्वाहिशमंद आहियूं। पाक अफ़गान उज़्बेकिस्तान रेलवे मंसूबे सां ख़िते में इनक़लाब ईंदो। पाकिस्तान उज़्बेकिस्तान सां लाॻापा वधीक मज़बूत करणु चाहे थो। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त बालाजल कश्मीर जो केस हाराइण खां पोइ इमरान खान जूं नज़रूं आज़ाद कश्मीर ते आहिनि। सिलेक्टेड ॿुधी वठे इलेक्शन चोरी करण जी कोशिश सां नुक़सान थींदो। कश्मीरी अवाम आम चूंडनि में भरपूर हिस्सो वठे। ईद खां पहिरीं पेट्रोल महांगो करे अवाम ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। नेब रावलपिंडी अॻूणे सदर आसिफ ज़रदारी खे गैर क़ानूनी असासा ठाहिण वारे केस में ॿीहर तलब करे वरितो। नेब अॻूणे सदर जी कराची इस्लामाबाद वारनि घरनि ते नोटिसूं माणे छॾियो। नेब चयो आहे त आसिफ ज़रदारी खे 16 जुलाई ताईं न्यूयॉर्क में ख़रीद कयल फ्लैट जो रिकॉर्ड ऐं जवाब जमा कराइण जी हिदायत कई आहे। मुल्क अंदरि कोरोना केसनि में फोतकियनि में ॿीहर इज़ाफ़ो। वधीक 47 मरीज़नि ज़िंदगी जी जंग हाराए छॾी। 2545 नवां केस आहे। कोरोना वेझे फोतियनि जो अंग 22,699 ऐं मुतासिर मरीज़नि जो मजमूई अंग वधी 9,81,392 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल ॾींहुं कोरोना जूं 48,910 टेस्टूं कयूं वयूं। केस मुस्बत अचण जी शरह 5.2% रही। सिंध में कोरोना वायरस की लहर में ॿीहर वाध थी वई है, जेका होटलनि रेस्टोरेंट्स ऐं कैफ़ेज़ में अंदरि वेही खाइण ते पाबंदी। पब्लिक ट्रांसपोर्ट 50% मुसाफ़िरनि सां हली सघंदी। सुभाणे खां तफ़रीह ऐं सियाहती मार्ग, जिम, स्पोर्ट्स वाटर पार्क ऐं स्विमिंग पूल बि बंदि रहंदा। 17 जुलाई खां प्राइमरी खां 8 क्लास ताईं स्कूल बंदि कया वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त कोरोना जो भारतीय क़िस्म सॼे ख़िते में तबाही जो सबबु बणिजी रहियो आहे। अस्पतालुनि ऐं ICUs में कोरोना मरीज़नि जे अंग में मुसलसल इज़ाफ़ो थिए पियो। कोरोना जे ॻणती जोगी मरीज़नि जे अंग में वाध थी रही आहे। समूरा माण्हू SOPs ते अमल कनि, जल्द वैक्सीन लॻाराइनि, पंहिंजे ऐं ॿियनि जी ज़िंदगी ख़तरे में न विझनि। वफ़ाक़ी हुकूमत कोरोना केस वधण सबबि ईद उल अज़हा ते पाबंदीअ जो इशारो ॾेई छॾियो। वज़ीर आज़म जी सिहत बाबति ख़ासि मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त कोरोना केसनि जी डेटा ॿुधाए रही आहे त मुल्क में कोरोना जी चौथी लहर अची रही आहे। मौजूदा हालतुनि मां लॻे थो त ईद उल अज़हा जूं सरगर्मियूं महदूद पैमाने ते थींदियूं। का बि वैक्सीन 100% मुयसर नाहे हूंदी। सिंध में पाबंदियुनि बाबति सूबाई हुकूमत जे फ़ैसिलनि सां मुतफ़िक़ आहियूं। बलोचिस्तान जे इलाइक़े पसरी में दहशतगर्दनि जो सिक्योरिटी फोर्सिस ते हमिलो। पाक फ़ौज जे कैप्टन समेत 2 जवान शहीद। ISPR जे तर्जुमान मूजिबि दहशतगर्दनि सिक्योरिटी फोर्सिस जी गाॾी खे ख़ुदाबख्श बाज़ार में बारूदी सुरंग ज़रिए निशानो बणायो। दहशतगर्दनि जे हमले में कैप्टन अफ़ान मसूद ऐं सिपाही बाबर ज़मान शहीद थी विया। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त अहिड़नि बुज़दिलाणियुनि कार्रवाइनि सां हौसला कमज़ोर नथा थी सघनि। सिक्योरिटी फोर्सिस मुल्क दुश्मन एजेंसियुनि जी साज़िशुनि खे नाकाम बणाइण लाइ पुरअज़म आहे। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में बेरिया टाउन अंदरि भञडाह वारे केस जी ॿुधणी। अदालत SDP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो, ख़ालिद चूनेजो, सज्जाद चांडियो ऐं ॿियनि जी हिफ़ाज़ती ज़मानत में 5 अगस्त ताईं वाध करे छॾी। अदालत पुलिस खे ईंदड़ ॿुधणी ते केस जो हतमी चालान पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह बीमारी सबबि पेश न थियो। अदालत हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। बिजली जे ब्रेकडाउन सबबि कराची के पाणी जी फरहामी मुश्किल बणिजी वई। ताबे जी पंपिंग स्टेशन जूं 3 लाइनूं फाटी पयूं। 90 करोड़ गैलन पाणी घटि मिलण सबबि शहर जा केतिरा इलाइक़ा मुतासिर। MD वाटर बोर्ड जो चवणु आहे त सुभाणे ताईं पाणी जी मुकमल बहाली कई वेंदी। हैदराबाद जे इरिगेशन कॉलोनी में घरू तकरार तां मुड़स सां ज़ाल क़तल। जवाबदार उमर ख़ालिद पंहिंजी ज़ाल कुरतुल ऐन खे धिको ॾेई छॾियो। मथे में धकु लॻण सबबि फौत। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। लाश अस्पताल मुंतक़िल। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जारी। नौशेरो फेरोज़, ठारो शाह, पढ़ीदन, दादू ऐं ॿियनि शहरनि में वज़कारो। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध में सुभाणे ताईं गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो जारी रहंदो।